कहाणी नाई दोज़की। कणस पहिरियों वारो खदूअ सां ॾिठो हुयुमि। खदूअ संदसि नालो रबू दादा ॿुधायो हो। इहा पोइ ख़बर पई त संदसि नालो रब नवाज़ आहे, पर लोक हुनखे रबू दादा ई सॾींदो हो। सदाईं शराब जी बोतल हथ में हूंदी हुअसि। संदसि वार गुल जीआन पिया संदसि निरड़ ते झुलंदा हुआ। जंहिंसां मिलंदो हो हेॾा हेॾा ॾंद कढी खिली ॾींदो हो, ॼण ॿिए जो अंत मिली वियो। ॿियो शकजी पवंदो हो। अलाए छो कणसि पहिरियों वार ॾिसी किरब अची वई हुयमि। हू मूंखे शहर जो को नामी ग्रामी बदमाश लॻो हो, जेके पंहिंजी ऊचाईअ लाइ दादा सॾिराईंदा आहिनि। उन्हनि मां हिकु बदमाश जॾहिं खदूअ खां पुछियुमि, रबू दादा छा कंदो आहे, त खदूअ माना भरी मुर्क खिली पियो हो। छा कंदो आहे पुछियुमि। मूंखे पक हुई त हू चवंदो त शराब जो कारोबार ऐं जुआ जो अॾो हलाईंदो आहे। खदूअ खिली चयो, वापारु कंदो आहे, छोरियुनि जो वापारु। खदूअ हिकु वॾो टहक ॾिनो। लानत आहे अहिड़े गलीज़ माण्हूअ ते जेको औरतुनि जो सौदागर आहे। मुंहिंजे अंदर में लिकल क़ौम जो दर्द जागी पियो। खदू मुंहिंजी ॻाल्हि ते ईअं खिलियो ॼण मां को चरियो या तवाई हुजां। भेण सां पाण खां त अकल वारो आहे। महीने जूं पछाड़ियूं तारीख़ूं बुख त नथो मरे। खदू सदाईं महीने जे पछाड़ियुनि तारीख़ुनि जो रोअण रोईंदो हो। यार मां बि वञी दलाली कयां थो, खदूअ संजीदगीअ सां चयो। का विराणी कान ॾिनमि। मुंहिंजे ज़हन में रबू दादा जो कवी ऐं सेहतमंद जिस्म फेरियूं खाईंदो रहियो। रबू दादा पाण खे शहर जो दादागीर सम्झंदो हो। हिकु वार चयाईं त जेकर इलेक्शन में बिहां त शहर जा समूरा वॾा माण्हू मूंखे वोट ॾींदा, छाकाणि त हुननि जी ऊंदाहिनि रातिनि जा राज़ मूं वटि दफ़न आहिनि। हुननि जा राज़ हिकु क़ीमती खज़ानो आहिनि, जिन खे मां निहायत हिफ़ाज़त सां सीने में लिकायो वेठो आहियां। रबू दादा उन्हनि वॾेरनि, रेसनि ऐं वॾनि माण्हुनि खे ब्लैकमेल बि कंदो हो। उहे वीचारा ॾींहं जे सोझरे में घड़ी इज़त जो भरम रखण लाइ रबू दादा जो खीसो भरींदा हुआ, त जीअं रबू दादा जो हथु खुलियल हुजे ऐं वात बंदि। शहर जी हर रंडीअ सां गॾोगॾु हर प्राइवेट जेके मुआशिरे में पाण खे निहायत शरीफ़ ज़ादियूं ज़ाहिर कंदियूं हुयूं, उन्हनि सां रबू दादा जो तालुक़ हो। हू हिकु कामयाबु दलाल हो। हुन जा शहर जे हर वॾे माण्हूअ सां निहायत सुठा तालुकात हुआ। हिकु दफ़े पुलिस अणॼाणाईअ मां खेसि हथु विधो, बसि पोइ त महशर मची वियो। असेंबली मेंबरनि खां वठी शहर जे हर मोज़िज़ माण्हूअ जा फ़ोन थाणे ते पहुची विया। थाणेदार न फ़क़ति रबू दादा खे छॾे ॾिनो, बल्कि चांहि में पियारियांसि ऐं गॾोगॾु माज़रत बि कयांसि। रबू दादा भड़वच फ़न में उस्ताद हो। हुनखे औरत जे जिस्म जी ॾाढी गहरी परख हुई। हू ॾाढो गलीज़ इंसान हो। चवंदो हो, मूं केतिरनि शरीफ़ज़ादनि जा पाण व्यम कया आहिनि ऐं उन्हनि जा नाजाइज़ ॿार गंद जे ड्रम में उछलाया आहिनि, जिन खे सुबुह जो म्यूनिसिपालिटीअ वारा गंद में मेड़े खणी वेंदा आहिनि। रबू पाण खे सैयद सॾिराईंदो हो। चवंदो हो, मुंहिंजी माउ बीबी हुई पर रंडी हुई। मुंहिंजो पीउ शेख हो ऐं मां हरामी फर आहियां। हू पीउ जे नाले ते सॾिराइण खे धोखो ऐं फ़रेब चवंदो हो। हू चवंदो हो, तोखे यकीन आहे त तूं पंहिंजे पीउ जो पुटु आहीं? संदसि चवण हो, को बि माण्हू यकीन सां नथो चई सघे त मां पंहिंजे पीउ जो पुटु आहियां। संदसि इहे ॻाल्हियूं हिकु शरीफ़ ऐं इज़त वारे इंसान खे पल भर में नंगो करे छॾींदियूं हुयूं। बुलंदियुनि ते बीठल बाइज़त इंसान खे पल भर में चकले जे गलीज़ ऐं बदबूदार नालियुनि में केराए छॾींदियूं हुयूं। हुन सां मिलण खां पोइ मां पाण खे पस्तियुनि में पयल नाले जो गलीज़ कीड़ो महसूसु कंदो हुअसि। मूंखे पक थी वेंदी हुई त मां बि कंहिं रंडीअ जो जनमु ॾिनल हरामी फर आहियां। मां हुन पीउ जो पुटु न आहियां जंहिंजो नालो मुंहिंजे नाले पुठियां चंबड़ियल आहे। मां पंहिंजी माउ जो पुटु आहियां। हू रंडियुनि खां सवाइ शहर जे ऊचनि शीशे महलनि में रहंदड़ शरीफ़ज़ादियुनि जो बि राज़दार हो, जेके पंहिंजे जिस्मानी बीमारियुनि खां वठी पंहिंजे ख़रीदारनि ताईं जूं राज़दारियूं हुनखे ॿुधाईंदियूं हुयूं। पर रबू दादा हुननि खे ब्लैकमेल न कंदो हो। हिकु वार चयोमांसि, तोखे इहो धंधो कंदे शर्म कोन थो अचे? तूं मुआशिरे जो नासूर आहीं। तूं शराफ़त जे निरड़ ते दाग़ आहीं। तूं पस्तीअ जो गलीज़ कीड़ो आहीं। तोखे मौजूदा नस्ल तोड़े ईंदड़ नस्ल कॾहिं बि माफ़ न कंदो। मुंहिंजे अंदर जो क़ौमी दर्द जागी पियो। रबू दादा ॾाढी हकारत सां टहक ॾिनो। हुन जे खिल में नफ़रत जो दरिया हो। हुन खिलंदे मुंहिंजी अखियुनि में अखियूं विझंदे चयो, तूं अदीब आहीं, तूं कूड़ो आहीं, तूं किताब में कूड़ियूं ॻाल्हियूं करीं थो ऐं तव्हां अदीब मूंखां वॾा भड़वा आहियो। मुंहिंजो जेको कुझु बातन में आहे सो ई ज़ाहिर में आहे, लेकिन तव्हां ज़ाहिर में कुझु ऐं बातिन में कुझु आहियो।
तव्हां अदीब नासूर आहियो। ईंदड़ नसल तव्हांखे माफ़ न कंदा। तव्हां ग़रीब जी गुरबत जी ॻाल्हि 150 रुपयनि जे शराब जी बोतल पी पोइ करियो था। तव्हां शराब जे नशे में ॻोरा किताब लिखी माण्हुनि खे ठॻियो था। तव्हां ग़रीबनि जी ॻाल्हि करे ग़रीबनि खे ठॻियो था त जीअं हू तव्हांखे पंहिंजो हमदर्द सम्झी तव्हांखे पंहिंजी रहनुमा जो दर्जो ॾियनि ऐं तव्हांजे लिखे खे क़ुरान सम्झनि। तव्हां शोहरत चाहियो था। तव्हां शोहरत जा बुखिया आहियो। मां चवां थो ख़ुदा जो कसम, अवी त मूंखां बि वॾा भड़वा आहियो। रबू दादा उथी बीठो। हल तोखे चकलनि में नचंदड़ उहे जवान ऐं सुहिणा सुहिणा जिस्म ॾेखारियां जेके तो जहिड़नि इज़तदारनि जी दया आहिनि, जिन जा पीउ वज़ीर, असेंबली मेंबर, सेनेटर, कानून जा मुहाफ़िज़ ऐं क़ौम जा रहनुमा आहिनि। ख़ुदा जो कसम, हल तोखे हिन कूड़ीअ दुनिया जो वॾे में वॾो सच ॾेखारियां। हिते दलाल, भड़वा, कसबियाणियूं, खूनी, चोर ऐं हरामी ॿार तव्हां शरीफ़ज़ादनि तरफ़ां असां लाइ वॾो तोहफ़ो आहिनि। रबू दादा बहकणु लॻो। हुन कावड़ में मुंहिंजे मुंहं ते थुके ॾिनो ऐं मां उहा थुक उघी बि न सघियुसि। हिकु वार मूंखे चयाईं, कसबियाणीअ सां हिकु राति जो कसब करण लाइ दिलि थी चवई, पर माण्हू तोखे अज़ीम अदीब चवनि था, इन करे तूं नथो वञी। हल तोखे ॾेखारियां, हिते तोखां बि वधीक अज़ीम अचनि था। हू जंहिं वक़्तु रंडीअ खे वेझे खां ॾिसंदा आहिनि त छिता कुता थी पवंदा आहिनि। कपिड़ा लाहे हुननि जे पुराणे बदन खे चंबड़ी वेंदा आहिनि। जीअं कुता चॿाड़ियल हॾनि ते किरंदा आहिनि, तंहिं महिल हुननि जी समूरी अॻुवाणी संदनि कपिड़नि सां लही वेंदी आहे। पोइ सुबुह जो मुंहिंजी दिलि चवंदी आहे त उन उघाड़े जिस्म खे हैदरबख्श जतोई चौक वटि जीअं सिंध पार्क जे फुहारे वटि बीहारियां ऐं हुन बदन ते लॻल चकनि जा नीरा नीरा निशान माण्हुनि खे ॾेखारियां ऐं चवां त ॾिसो, अव्हांजे अॻुवाणनि जा असली चेहरा। जे ॻोल्हे सघो था त ॻोल्हियो। हिन नंगे जिस्म में तव्हांजा बाइख़लाक़ अदीब बि आहिनि ऐं रहनुमा बि। अक्सर मूंखे महसूसु थींदो हो त हू मुंहिंजी इज़त, शोहरत ऐं बुलंदीअ खे चकले जी कंहिं गलीज़ नालीअ में दफ़न करणु चाहे थो, पर हू गलीज़ हूंदे बि एॾो गलीज़ कोन हो। पोइ बि मूंखे हुन खां डपु थींदो हो। हू वॾो दोज़की हो। हू पाण चवंदो हो त माण्हुनि जी इज़त लाहींदे, हुननि जो अंत खोलींदे मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। रबू दादा हर इंसान जो आईनो हो। हर को उन्हीअ जी पंहिंजी शक्ल ॾिसंदो हो, जा केॾी न भवाइती नज़र ईंदी हुई। कॾहिं कॾहिं सचपच मुंहिंजी दिलि बि चवंदी हुई त मां रबू दादा जी दुनिया वञी ॾिसां। मुंहिंजी नज़र में औरत ॾाढी मुक़दस हस्ती आहे, पर मुंहिंजी ज़ाल जे कपिड़नि में पेशाब जी धप आहे। हूअ मूंसां सुम्हंदी आहे त मूंखे उल्टी अची वेंदी आहे। 10 ॿार ॼणे हुन जो जिस्म बेडोलो थी पियो आहे। हू पेट सां न हूंदे बि पेट सां लॻंदी आहे। मां ॿी शादीअ जो मुख़ालिफ़ कोन आहियां, पर छा कयां जो मां ॿी शादी जे ख़िलाफ़ु लिखंदो आहियां। औरत जे हक़नि ते लिखंदो आहियां, पर ॻोठ में मुंहिंजी हिकु सुरीत आहे। हुन सां बि साल थी वेंदो आहे मिलंदे। मुंहिंजी दिलि चयो हो त मां बि रबू दादा जे चकले में वञां। जंहिं कंहिं ॾिसी वरितो त मां राति जो वेंदुसि। पोइ हिकु राति मां रबू दादा सां सरे घाट वटां थींदो, मोची घिटीअ मां लिकंदो, धू करे वञी चकले में पहुतुसि। काफ़ी राति थी चुकी हुई। सिनेमाउनि जा पछाड़का शो ख़तमु थी चुका हुआ। रबू दादा फ़तिहाबीअ वारे अंदाज़ में मुंहिंजी अॻुवाणी करे रहियो हो। हुन ॼण मुंहिंजे अंदर जे इंसान खे नंगो पकिड़े वरितो हुजे। केॾी महिल मुंहिंजे मुंहं में निहारे मुर्की थी ॾिनाई, ॼण चई रहियो हुजे, ॾिठई, अवी लेखक वॾा कूड़ा ऐं भड़वा आहियो। काठ जूं पुराणियूं चाढ़ियूं चढ़ी असां हिकु कोठड़ीअ में घिड़ियासीं, जंहिंजे दर ते पुराणे कपिड़े जो फाटल पर्दो लॻल हो। अंदरि घटि पावर जे बल्ब जे मिरांझड़ी रोशनीअ में पट ते हिकु औरत, जंहिंजी उमिरि 40 अंदरि थी लॻी, उघाड़ी वेठी हुई। संदसि बेडोले बदन ते अनेक फट हुआ। फटनि सां हूअ सॼी रुधी पई हुई, जिन मां रत सां गॾु गंदु सिमी रहियो हो, ऐं हूअ फटनि खे धोई रही हुई। हूअ नंगी वेठी हुई। पोइ बि हुन मुंहिंजे अचण जो को नोटिस न वरितो, ॼण मां मर्द न हुजां या हूअ औरत न हुई। संदसि बेडोले बदन ते अनेक फट हुआ। फटनि सां हूअ सॼी रुधी पई हुई, जिन मां रत सां गॾु गंदु बि सिमी रहियो हो, ऐं हूअ फटनि खे धोई रही हुई। हूअ नंगी वेठी हुई। पोइ बि हुन मुंहिंजे अचण जो को नोटिस न वरितो, ॼण मां मर्द न हुजां या हूअ औरत न हुई। हुन जे चहिरे ते तकलीफ़ जा आसार हुआ। मूंखे ॾिसी ख़ुशीअ जी हल्कड़ी लहर संदसि चहिरे ते ड्रोड़ी आई हुई। केरु आहे रबू दादा? ग्राहक रबू दादा वराणी ॾिनी। हाजू किथे आहे? रबू दादा पुछो। तॾहिं वराणीअ में हुन उघाड़ीअ औरत झीणे आवाज़ में हाजूअ खे सॾु कयो। खन खां पोइ 11-12 सालनि जी छोकिरी कपिड़े जे
गुॾी हियांव सां लाइ ड्रोड़ंदी आई, मूंखे ॾिसी छिरकी पई, पोइ कंध निमाए बीही रही। पैसा कढ, रबू दादा हथु वधाईंदे चयो। 20 माल जा, 20 मुंहिंजी दलाली ऐं 10 रुपया वापसी भाड़े जा, ऐं हा थोरो ख़्यालु कजांइ। हू पूरी रीत दलाल नज़र अची रहियो हो। पर रबू दादा, हीअ त अञा ॿार आहे, मूं एहतिजाज कयो। मूंखे पंहिंजी 11 सालनि जी धीअ बिल्किस यादि अची वई। रबू दादा तलखीअ सां वराणी ॾिनी। हिते केरु कंहिंजी धीउ नाहे, केरु कंहिंजी भेण जी माउ नाहे। हीउ चकलो आहे जिते सभु कुझु हलंदो आहे। तूं ॾोकड़ कढ ऐं पंहिंजो कमु कर। मूं 50 जो नोट कढी रबू दादा जे तरीअ ते रखियो। रबू दादा कुझु वक़्त लाइ हाजूअ खे वठी ॿाहिरि वियो। कोठीअ में साॻी रीत सानत थी वई। उघाड़ी औरत साॻी रीत कंध निवाए पंहिंजा फट धोअण लॻी। ॼण कंहिं बि ॻाल्हि सां हुनजो तालुक़ु न हो। हाजू हुनजी धीअ हुई। मूं ॿिन्ही जे नक्शनि मां अंदाज़ो हयो। खन खां पोइ रबू दादा आयो। चयईं, साम्हूं वारी कोठीअ में वञ। मां 50 रुपया वसूल करण लाइ उथियुसि। कोठीअ में ऊंदहि पखिड़ियल हुई। घटि पावर जो हिकु बल्ब ॿरी रहियो हो, जंहिंजी रोशनी नाकाफ़ी हुई। कमरे जे विच में हिकु छिनल खट पई हुई, जंहिं ते हाजू ऊंधी थी पई हुई। हूअ बिल्कुलु उघाड़ी हुई। हुनजे भर में खट ते कपिड़े जी गुॾी पई हुई। मूं जॾहिं पंहिंजी शराफ़त जियान पंहिंजा कपिड़ा लाहे हुनजे वजूद खे पंहिंजे भाकुरनि में भरियो, तॾहिं हूअ कंहिं ॾिनल ॿार जियान घुटियल घुटियल सुॾिकनि में रोअण लॻी हुई। शराफ़त नाले जी का बि शइ नाहे। जेके पाण खे फ़रिश्तो साबित करण लाइ शराफ़त जो मुज़ाहिरो कंदा आहिनि, उहे अंदरां शैतान खां बि बदतर हूंदा आहिनि। इंसान शैतानियत जो ॿियो नालो आहे। जीअं कंहिं बदबूदार झुॻे ते ताजमहल लिखी छॾिजे, ईअं ई शैतानियत जे दर ते शराफ़त जो नालो लिखियलु आहे। माउ, भेण ऐं धीअ जो रिश्तो सिर्फ़ु उन्हनि सां जोड़े सघिजे थो जिन सां हक़ीक़त में हूंदो आहे। ॿियनि खे असां माउ, भेण ऐं धीउ फ़क़ति पाण खे शरीफ़ हुअण जो यकीन ॾियारण लाइ चवंदा आहियूं। अंदर में लिकल भवाइते रूप खे जग खां लिकाइण लाइ चवंदा आहियूं। मूं पाण खे दिलासो ॾिनो। दुनिया में को बि माण्हू शरीफ़ कोन्हे। इहो लफ़्ज़ हिकु भरम आहे जेको ऊंदाह में क़ाइमु नथो रखे सघिजे। असां सभई हिकु गुसल खाने में उघाड़ा आहियूं। असां हिक ॿिए जो हर जिस्मानी उज़्वो चिटीअ तरह ॾिसी सघूं था, पोइ बि पाण खे दिलासो ॾियूं था त असांखे कपिड़ा पहिरियल आहिनि, असांजा ऐब लिकल आहिनि, असांखे कम ख़्वाब जो लिबास पहिरियल आहे जंहिंजे अंदरि लिकल बुरायूं ॿियनि खे नज़र न ईंदियूं हूंदियूं। हूअ नंढी ॿार हुई। हुनजे भर में पयल कपिड़े जी बेजान गुॾी अशरफुल मखलूकात जे किरदार ते रड़ियूं करे रही हुई। हुनजे बालिगपणे जी गवाही ॾेई रही हुई। पर हुनजे उघाड़े जिस्म खे मां कुते जियां चंबड़ी पियो हुअसि। मूंखे यकीन हो त हुन खां अॻु हुनजे मुक़दस वजूद खे कंहिं हथ बि न लाथो हो। हुन जूं दाहूं ऊंदाही कोठी में घटिजंदियूं वयूं। हूअ कंहिं अहिड़े पखी जियां फथकी रही हुई जंहिंखे शिकारी सिर्फ़ु मज़े माणण लाइ छुरीअ सां ज़ख़्मी कंदो आहे। हूअ मूं लाइ बिल्किस कान हुई, हूअ हाजू हुई, रंडीअ जी धीअ। मूं हुनजे बदन जो इफ़्तिताह कयो हो, हुनजे मुस्तक़बिल जो इफ़्तिताह। हुन ते जवानी जी पछाड़की पल ताईं इहो कुझु करिणो हो जंहिं लाइ मां हुनखे मजबूर करे रहियो हुअसि। सदियुनि ताईं शराफ़त जो कफ़न पहिरियल हुअण करे जॾहिं उहो कफ़न लथो त मां वहशी हुअसि, जुनूनी हुअसि। सचपच मर्द कुतो आहे, हरामी फर। हू हिकु पुराणे बदन ते या हिकु नए नकोर बदन ते ईअं किरंदो आहे जीअं गुझ मर्दार ते। हूअ बेहोश थी पई हुई। मां थकिजी चूर थी पियुसि। पिरिह फुटण खां अॻु दर ते ठक ठक थी। मूं दरवाज़ो खोलियो। रबू दादा हो। हाणे निकिर, रबू दादा सुरॿाट कयो। असां ॿाहिरि निकिरी आयासीं। हूअ ईअं ई खट ते बेहोश पई हुई। वाट ते रबू दादा ॿुधायो हो, असल में धंधो हाजू जी माउ कंदी आहे, पर बदन ते फुरणियूं थियूं पियूं अथसि। खिली चयाईं, उहे फुरणियूं बि अञा अव्हां जहिड़नि जी दया आहे। वाट ते रबू दादा ॿुधायो हो, असल में धंधो हाजूअ जी माउ कंदी आहे, पर बदन ते फुरणियूं थी पियूं अथसि। खिली चयाईं, इहे फुरणियूं बि अव्हां जहिड़नि जी दया आहे। खेसि इलाज ख़ातिर पैसो खपे, इन्हीअ करे कुझु अरसो हाजू जो वारो आहे। हाजू जो पहिरियों ग्राहक तूं आहीं। अॼु इन्हीअ ॻाल्हि खे 3 ॾींहं थी विया आहिनि। हींअर खदूअ ॿुधायो, राति रबू दादा निंड में सुतो पियो हो जो हाजूअ लोह जी शीख संदसि मथे में हणी खेसि खून करे विधो। खदूअ हिरत सां चयो, अलाए नंढड़े ॿार जे रबू दादा सां कहिड़ी दुश्मनी हुई। बहरहाल पुलिस तहक़ीक़ करे रही आहे। खन खां पोइ खदूअ खिली चयो, चङो थियो भेण सां, हू बि वॾो दोज़की। तॾहिं दिलि चई रही हुयमि त चवांसि, न खदू, दोज़की रबू दादा कोन्हे, दोज़की त असां माण्हू आहियूं जेके भयानक चहिरे ते शराफ़त जी चादर पहिरे हलूं था।
ऐं उन चादर खे ॾिसी दुनिया असांजे अंदरि नथी ॾिसे बल्कि शराफ़त जी उन सहर खां मुतासिर थियो न फ़क़ति असांजी इज़त करे थी बल्कि असांखे अज़ीम चवे थी। सच चयो हो रबू दादा, असां कूड़ा, फ़रेबी, मकार, नाटकी ऐं वॾा भड़वा आहियूं। पर मां खदूअ खे चई न सघियुसि छो जो सिंध में मुंहिंजी ॾाढी इज़त ऐं शहरत आहे। दुनिया मुंहिंजे नाले ॾाढो अज़ीम लिखे थी ऐं मां सिंध जो ई न हाणे त एशिया जो बि अज़ीम लेखक ऐं दानिश्वर आहियां। अञा त मूं दुनिया जे अज़ीम लेखकनि में शुमारु थियणो आहे। पर मां खदूअ खे चई न सघियुसि छो जो सिंध में मुंहिंजी ॾाढी इज़त ऐं शहरत आहे। दुनिया मुंहिंजे नाले ॾाढो अज़ीम लिखे थी ऐं मां सिंध जो ई न हाणे त एशिया जो बि अज़ीम लेखक ऐं दानिश्वर आहियां। अञा त मूंखे दुनिया जे अज़ीम लेखकनि में शुमारु थियणो आहे।